गर्मी ऐं तेज़ खाधनि पीतनि समेत मुख़्तलिफ़ सबबनि जे करे हर माण्हूअ जे वात में दाणा निकिरण या कट ऐं ज़ख़्म थियण आम ॻाल्हि हूंदी आहे, पर उन्हनि जी तकलीफ़ त उन्हनि खे ख़बर हूंदी जेको उन्हनि सां मुंहुं ॾींदो हूंदो। वात में जेकॾहिं को ज़ख़्म थी पवे या दाणो निकिरी पवे त खाइण पीअण अज़ाब बणिजी वेंदो आहे। घणे क़दुरु उहे दाणा पेट या मादेअ जी गर्मीअ जे करे थींदा आहिनि। उन करे उन्हनि मां जिंद छॾाइण लाइ केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ दवाऊं ऐं क्रीमूं इस्तेमालु कंदा आहिनि, जेके एंटीबायोटिक दवाऊं माण्हूअ जी सिहत लाइ नुक़सानकार पिणु हुजनि थियूं। दवाउनि जे बदिरां जेकॾहिं उहे दाणा घरेलू शयुनि सां हल थी वञनि त ॿियो छा घुरिजे। वात में थींदड़ दाणनि या ज़ख़्मनि जो इलाज घर में मौजूदु शयुनि मां बि करे सघिजे थो। कंहिं बि प्याले या थांव में थोरा वॾुफ़ विझो ऐं उन्हनि सां गॾु मिश्रीअ जो थोरो टुकड़ो बि रखो। पोइ उनखे पाणीअ सां भरे छॾियो। उन पाणीअ खे सॼी राति ढके रखी छॾियो। ॿिए ॾींहं ते उन पाणीअ खे छाणे वठो जेको हल्को भूरो थी चुको हूंदो। वॾुफ़ अलॻि करे उहो पाणी नेराने पी छॾियो। इहो पाणी पीअण दौरान वात जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं बि घुमायो। इहो अमल 3 खां 4 ॾींहं करण सां तव्हां जे वात जा दाणा ऐं ज़ख़्म ख़तम थी वेंदा, जॾहिं त मादे तोड़े पेट जी गर्मीअ जो मसइलो बि हल थी वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk